अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु असां तव्हांखे विज़िट कराईंदासीं झूंगार अख़बार ऐं वेब चैनल जी हेड ऑफिस। हीअ असांजी जेको झूंगार वेब चैनल ऐं न्यूज़ आहे इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त केतिरे अरसे खां वठी करे हिते कमु करे रही आहे समाजी इशूज़ ऐं समाजी मसइलनि ते। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स हिन वक़्तु जीअं त असीं मौजूदु आहियूं झूंगार न्यूज़पेपर ऐं झूंगार वेब चैनल जी कराची हेड ऑफिस में। असां सां गॾु आहिनि मोहसिन रहीमो साहब, न्यूज़ एडिटर आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त जेको आहे त असांजो जेको इदारो आहे झूंगार न्यूज़ उहो केतिरे टाइम खां वठी करे समाजी इशूज़ ऐं समाजी मसइलनि ते पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। थैंक यू अब्दुल करीम। जीअं त हिन अदारे जो बुनियादु 2012 में विधो। चीफ एडिटर साहबु आहे, फाइनर आहे दिल्ली झूंगार जो सैलिमो सुमरो साहबु, उहे पाण जेको हुनखे समूरी सिंध जेको सुञाणे थी, उहो समाजी कमनि में तमामु अॻिते रहंदो आहे। तंहिं करे उन्हनि ज़रूरत महसूसु कई त भई सियासत ऐं हिननि सां गॾोगॾु अहिड़ो कुझु छो न कजे आम हिकिड़े माण्हू खे उनखे पार्लियामेंट ताईं या ओस ताईं जो कनेक्ट कजे। उनखे उन ज़रूरत खे महसूसु कंदे इन अदारे जो बुनियादु विधो दिल्ली झूंगार जे नाले सां। हींअर माशाअल्लाह उहो हिकिड़ो ॿूटो पोखियो, उहो ॿूटो वधी हाणे वण थी वियो आहे। अवाम असांखे बहितरीनु मोट ॾिनी आहे सॼी सिंध मां। इलेक्ट्रॉनिक मीडिया ॾे क़दम वधाईंदे असां वेब चैनल जो बि आगाज़ करे छॾियो आहे। उनखे बि तमामु बहितरीनु दोस्तनि सॼी सिंध मां मोट ॾिनी आहे, सॼी अवाम मोट ॾिनी आहे, जंहिंजा तमामु असां थोराइता आहियूं। ही स्टेप में असां अॻिते वधंदा रहंदासीं ताकी माण्हुनि जा मसइलनि खे उजागर करे सघूं। मसइला हल करणु असांजे वस जी ॻाल्हि त न आहे, पर जेको हिकिड़ो असां हिकु पिलर तौरु मीडिया असां जेके 3 पिलरनि ताईं असां मसइला पहुचायूं माण्हुनि जा ताकी उहे हल थी सघनि ऐं अवाम खे रिलीफ मिली सघे। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त हिते मौजूदु आहे सैयद मोहम्मद अली शाह साहब जन, ऐं हिननि जो जेको आहे त हिन इदारे में कमु आहे पेज मेकर करणु, पेज अख़बार जे पेज खे डिज़ाइन करणु, उनखे ठाहिणु। उन्हनि खां असां हिकिड़ो इहो सुवालु पुछंदासीं त इहे पूरी सिंध जे अंदरां तव्हांखे जेकी बि न्यूज़ अचनि थियूं, ख़बरूं अचनि थियूं, उहे तव्हां उनखे कीअं मैनेज कंदा आहियो? ऐं महिरबानी। असां वटि जेके बि ख़बरूं ईंदियूं आहिनि उहे सभ खां पहिरीं असांजो जेको न्यूज़ एडिटर आहे मोहसिन रहीमो साहबु, पहिरीं उन वटि बि ईंदियूं आहिनि सभु ख़बरूं, उहे चेक कंदा आहिनि ऐं उन खां पोइ असांखे कोई ख़बरूं असां वटि ईंदियूं आहिनि सिलेक्ट थी। उन खां मेरिट जे बुनियाद ते असां उन ख़बरुनि खे जेको आहे जेके डबल कालम हूंदी आहे उनखे डबल कालम रखंदा आहियूं, जेके 3 कालम हूंदी आहे उनखे 3 कालम रखंदा आहियूं ऐं मेरिट जे बुनियाद ते असां उन ख़बरुनि खे पंहिंजे अख़बार में स्पेस ॾींदा आहियूं। सभिनी खे असां मैनेज करे ऐं उनखे सुठी खां सुठी कवरेज ॾेई सघूं ऐं पंहिंजे लेआउट खे बहितर खां बहितर अंदाज़ में ठाहे तयारु कयूं।